दोस्तों वॉइस ऑफ इंडस्ट्री टीवी पर सभी के भलीकार आया अवंजो पंहिंजो अली नवाज़ आली सर। दोस्तों वॉइस ऑफ इंडस्ट्री टीवी पर अज असां सिंध के नाले वाले तालीमी माहिर पेटे लफ़ सिंध के बमेरा सदर सुजागी पब्लिकेशन के मालिक साईं कादिर बख्श तालबानी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तालबानी साहब सुजागी पब्लिकेशन पारां केतिरा ई नायाब किताब छपाए पधरा कया ऐं पाण सुजागी किताब घर क़ाइमु कयो हो। वॾे अरसे ताईं उहो किताब घर बि हलियो ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि इहा हुई त इहो सुजागी किताब घर जेको हो उहो सिंध जे इल्मी अदबी माण्हुनि जो ई कचहरी जो बि मर्कज़ हो। तालबानी साहब जीअं त पेटेलफ के वॾो वक़्तु ॾिनो आहे, ख़ासि करे जानवन जमाली ऐं ॿियनि सां गॾिजी जेको पेटेलफ जो जेको किरदारु रहियो आहे त पाण अॼु कोशिशि कंदासीं त साईं खां उन ई पेटेलफ जे हवाले सां ॻाल्हायूं ऐं पेटेलफ जे सॼे दौर जो जेको हिकिड़ो जाइज़ो साईं पेश करे। त साईं तालबानी साहब सभ खां पहिरियों मुंहिंजो जेको बुनियादी तव्हां खां सुवालु आहे उहो सुवालु ई इहो आहे त पेटेलफ जे अॻुने सदर जी हैसियत में ॿुधायो त उहे कहिड़ा मोहरक हुआ जिन जे करे मरहूम जानवन जमाली पेटेलफ जो बुनियादु विधो। महिरबानी साईं, अवां जी अवां जे दोस्तनि जी। पेटेलफ जो बुनियादु विझंदड़ किताबनि मां या तारीख़ मां जेको महसूस कयो अथऊं त घणो अॻु पाकिस्तान खां बि अॻु जो थियल हो। मास्टर्स एसोसिएशन नाले सां हुनजो बुनियादु हो। कराचीअ में हिकिड़ो इल्म सां तइलीम सां वास्तो रखंदड़ हिंदू, नालो मूंखे यादि कोन्हे, उहो उनजो बानीकार हो। पोइ घणे वक़्त खां पोइ जमाली साहब जॾहिं पंहिंजो ॻोठु छॾे हैदराबाद पहुतो त हिते उन हिकिड़ो मदरसो हलायो पिए, ख़ानगी स्कूल जिते ॿार पढ़ंदा हुआ। उते हुन काफ़ी वक़्तु उहो स्कूल हलायो। उन स्कूल हलाइण खां पोइ जमाली साहब 1951 में प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जो बुनियादु विधो ऐं रजिस्टर करायो। उन दौर में तंज़ीम रजिस्टर थियण ॾाढी ॾुखी हूंदी हुई। हेड ऑफिस कराची हूंदी हुई, पर हिन भॼी ॾुकी जोड़ी उहा रजिस्टर कराराई। न फ़क़ति रजिस्टर कराई पर खाते में रिकग्नाइज़्ड बि कई कराई। ऐं उन वक़्तु डायरेक्टर दाऊद पोटो साहब हो। जमाली साहब पहिरीं उस्तादनि जे मसइलनि ते अॻे प्राइवेट स्कूलनि खे हलाइण लाइ गवर्नमेंट ग्रांट ॾींदी हुई जे शागिर्दनि जी बुनियाद ते। जेतिरा शागिर्द हूंदा हुआ, पास थींदा हुआ, उन जे बुनियाद ते ग्रांट मिलंदी हुई, जंहिंखे मुला स्कूल बि चवंदा हुआ। ऐं उहे तमामु काराइता हूंदा हुआ, छाकाणि सरकार स्कूल खोले एतिरा न हूंदा हुआ। तंहिं करे सिंध वाहिद सूबो आहे जंहिंमें इहे मुला स्कूल ॻोठनि में क़ाइमु हूंदा हुआ। ऐं वॾी ॻाल्हि इहा हूंदी हुई त उनजी फी बि कान हूंदी हुई। ऐं ईअं को साल ते ॿारु पास थियो त को ग़रीब त कुझु कोन ॾींदो हो, पर जेकॾहिं को सुठो माण्हू हूंदो हो, माना आमदनी लिहाज़ खां बनी ॿाहिरो आमदनी हुनजी हूंदी त हू कुझु न कुझु उस्ताद खे ॾींदो हो।
जमाली साहब उन टाइम में हिन जमायत जो बुनियाद विधो ऐं तॾहिं उस्तादनि जे मसइलनि खे टच न कयो, फ़क़ति तइलीमी कॉन्फ्रेंसूं घुरायूं, तइलीमी माहौल ते लेक्चर कराईंदो हो। तइलीम जे सिलसिले में इहे वॾियूं वॾियूं सेमिनारूं कराईंदो हो जमाली साहब। हिन उन टाइम खां बुनियाद विधो। पेटियालफ़ कहिड़े दौर में वधीक सरगर्म थी कमु कयो, उस्ताद जे जाइज़ हक़नि खे मञाइण में केतिरे क़दुरु कामयाब आहियो? पेटियालफ़ जा पहिरियों बानी बुनियाद रखंदड़, जंहिंखे क़ाइदे उस्ताद जो लक़ब ॾिनो जानमल जमाली हो। उन खां पोइ हाजी अलहर रखियो उमराणी गढ़ई खैरे जो, उन जो दौर शुरू थियो। उन खां पोइ मरहूम कुर्बान अली टांवरी कंडियारे जो, उन जो दौर शुरू थियो। उन खां पोइ पने आकिल जो साईं हाजी अब्दुर्रहीम जतोई, उन जो दौर शुरू थियो। उन खां पोइ मुंहिंजो दौर शुरू थियो ऐं इहो 94 में थियो जो आऊं सदर चूंडियुसि। उस्तादनि जा उहे कहिड़ा मुतालबा हुआ जंहिंजे लाइ ही पेटियालफ़ जो बुनियाद विधो, ऐं तव्हां समेत जेके बि दोस्त पेटियालफ़ जा सरगर्म सदर जे उहिदे ते रहिया, त तव्हां नतीजा कहिड़ा हासिल कया? हाणे ॻाल्हि इहा आहे त उस्तादनि जा मसइला ॿिनि क़िस्मनि जा हूंदा। हिकिड़ा उहे हूंदा हुआ जेके गवर्नमेंट जूं सहूलियतूं हूंदियूं हुयूं, जीअं मिसाल पघार आहे, पघार हर महीने मिलणु खपे, पर को दौर अहिड़ो बि हो जेको पघार मिलंदो ई कोन हो। 2 महीने 3 महीने पघार मिलंदो हो, पघार में लेट। ऐं तव्हां सम्झो त उस्ताद जेको जंहिंजो गुज़र सफ़र पघार ते हुजे, उहो 2 महीना 3 महीना पघार खां सवाइ ड्यूटी ॾिए, त हिकिड़ा उहे मसइला हुआ जेके गवर्नमेंट जे तरफ़ां मिलियल रिआयतूं हूंदियूं हुयूं, उन ते अमल कोन थींदो हो। ॿिया मसइला हूंदा हुआ त नयूं घुर्जूं या नयूं शयूं अचणु खपनि, ऐं गॾोगॾु उस्तादनि जा मसइला ऐं तइलीमी मसइला, तइलीमी मसइलनि ते बि तमामु घणो छिकताण असांजे पेटियालफ़ हलाई। मां तव्हांखे ॿुधायां त ई पेटियालफ़ वाहिद तंज़ीम आहे जेका सिंधी ज़बान जी तंज़ीम आहे, ईअं चओ। सिंधी ज़बान ते कई वार आया। 1 यूनिट में तारीख़ में इन शइ खे इशू कनि था त सिंध जा हेतिरा ॾोकड़ 1 यूनिट में विया हलिया पैसा, उहे न ॾिना सिंध खे। पर आउं चवां थो उन खां वधीक जेको नुक़सानु असांजी सिंध खे तइलीम में थियो, उहो किथे कोन थियो। उहो कीअं थियो त सिंध में हर प्राइमरी स्कूल वर्निकुलर स्कूल हो। वर्निकुलर जो मक़सदु त 8 जमायतनि ताईं, 12 बि हो त फाइनल बि हुई, ऐं 7 दर्जा, माना 9 क्लासनि जो हूंदो हो। ऐं फाइनल वर्निकुलर इम्तिहान, अॻे नौकरियूं फाइनल ते मिलंदियूं। ई लियाकत हूंदी तपदार, दारोगो, मास्तर या इहे जेके आबदार, इहे जेके नौकरियूं इहे इन ते मिलंदियूं हुयूं। पर मास्तरीअ जी त को वक़्तु इहो हो त ठटे में 5 दर्जा 6 दर्जा पढ़ियल उन खे बि मास्तर करे रखंदा हुआ, ऐं उनखे अनक्वालिफाइड छॾींदा हुआ।
उस्तादनि जी खोट, लियाकत जी खोट, उन जे करे इहो बि सिस्टम थियो। पेटियालफ जे सियासी किरदार बाबति छा चवंदो? पेटियालफ जो सियासी किरदार सियासत खे अॼोके माहौल में ख़राब ऐं गलीज़ सम्झो वञे थो। हालांकि सियासत ख़राब गलीज़ न आहे, सियासत इबादत आहे, सियासत बंदगी आहे, सियासत ख़िदमत आहे। पर माण्हू जेके उनखे हलाइण वारा उन्हनि पंहिंजा ज़ाती मफ़ाद वरिता, ज़ाती शयूं करे सियासत खे अहिड़ो तबाह बर्बाद करियो जो केरु नालो थो वठे त उनजी उल्टी थी अचे, वरना सियासत कान्हे। अच्छा, वॾी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधायां त असां यूनियन लेवल ते मुंहिंजे दौर में मार्शल लॉ वारो दौर हो, उते असां ते तमामु प्रेशर हो त तव्हां सियासत नथा करे सघो। मां सियासत करे सघूं था? सियासत पाकिस्तान जो क़ौमी इदारा जेके आहिनि उहे सियासत कनि था। जॾहिं उहे सियासत कनि था त माना सही हिकिड़ी शइ आहे, तॾहिं त कनि था, सही कनि था त इहा हर हिकु माण्हूअ खे करणु खपे ऐं इहो सियासत करणु बुनियादी हक़ में शामिल आहे। पेटियालफ जी मौजूदा धुड़ाबंदी छा पेटियालफ मुस्तक़बिल में के नतीजा ॾेई सघंदी? सभिनी खे ख़बर आहे त निफ़ाक़ ॿधी न हुजण मां को फ़ाइदो कंहिंखे कोन पहुचंदो। धड़ाबंदी सियासी तंज़ीमूं हुजनि, समाजी तंज़ीमूं हुजनि, धड़ाबंदी तबाही जो कारण आहे ऐं धड़ाबंदीअ मां कॾहिं बि चङाई जी उमेद रखणु इहो सही न आहे। त आउं सम्झां थो त धड़ाबंदी न हुअणु खपे, पर ही शयूं लहरूं ईंदियूं आहिनि तंज़ीम ते। मूंखे हींअर, छाकाणि हींअर जेको पछाड़ी वारो पीरियड तमामु घणो गुज़रियो, जेका धड़ाबंदी माना चूंडूं ई न कराए सघिया तंज़ीम ते जेके दोस्त हुआ, उन्हनि जे नाइतफ़ाक़ी ऐं नफ़रतुनि जे करे चूंडूं न करे सघिया ऐं उहो असांजे मथां हिकिड़ो ठिकर भतो त सरकार जे तरफ़ां सरकारी अदारो जेके ही आहिनि इंडस्ट्रीज़ वारा उहे हींअर कराराइनि पिया ऐं तालके जूं थी वियूं आहिनि, ज़िले जूं बि थी वियूं आहिनि। मूंखे यकीन आहे त सिंध जूं बि चूंडूं थी वेंदियूं। इन्हनि चूंडुनि खां पोइ सिंध जी तंज़ीम पेरनि ते ईंदी। ऐं अॻे बि चवंदो हुउसि त तंज़ीम लुॾी लमी, तंज़ीम ख़तमु कान थींदी, माण्हू ख़तमु थींदा, तंज़ीम ख़तमु न थींदी। हिकु क़ाबिल उस्ताद जी हैसियत में तव्हां, वरी साॻे सवाल ते थो अचां, हिकु क़ाबिल उस्ताद जी हैसियत में तव्हां सिंध जी तालीम खे कीअं था ॾिसो? सिंध जी तइलीम, माफ़ कजो, क़ाबिल उस्ताद तमामु वॾो लक़ब आहे। मां फ़क़ीर माण्हू आहियां। मां पंहिंजी ज़िंदगीअ में सिर्फ़ु इहो करे सघियो आहियां त ईमानदारी ऐं सचाईअ सां तइलीम लाइ जाखो ॾियां। पोइ ख़बर न आहे त उन मां केतिरो उपत हासिल थी सघी, उहा त सामीन खे ख़बर हूंदी। बहसूरत आऊं इहो चवंदुसि त क़ाबिल उस्ताद जे हैसियत सां तइलीमी निज़ाम निहायत ख़राब ऐं हालतुनि माहौल सां अणठ कंदड़ आहे। ऐं तव्हांखे आउं चवां त अॼु ॾींहं ताईं हिते तइलीमी निज़ाम जा पहिरीं कहिड़ो बि निज़ाम हुजे खोड़ाई न आहिनि। सदाईं
हिकिड़ी जीअं रिसर्च तहक़ीक़ जाचना उहा थी रही आहे, तइलीमी निज़ाम पंहिंजी जाइ ते कोन्हे। ॿियो निज़ाम कहिड़ो बि हुजे, निज़ाम कहिड़ो बि हुजे, पर निज़ाम हलाइण वारे में ख़ासि करे आउं एजुकेशन जे लाइ चवंदुसि त एजुकेशन तइलीम खाते में तइलीम हलाइण लाइ जेसिताईं माण्हू जे अंदर में जज़्बो उत्साह न हूंदो तेसिताईं ही शयूं मां को उपरास न थी सघंदो। सिंध जे ख़ानगी स्कूलनि में पढ़ंदड़ सिंधी ॿारनि जे मुस्तक़बिल बाबति अवल कहिड़ी आहे? ख़ानगी स्कूल आउं चवां थो त हिकिड़ो मार्केट आहिनि ऐं अहिड़ो महांगो मार्केट आहे जंहिंमें असांजो हारी मज़दूर जो बच्चो पढ़ी नथो सघे, पर पोइ बि अटे में लूणु तइलीम जो शौर अॻे माण्हुनि में शौर न हो, अॻे माण्हुनि में तइलीम जो शौर न हो, पर हींअर ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त क़रीब हारी मज़दूर में बि तइलीम लाइ शौर आहे। हू पिनी सिनी पंहिंजे हर हिकु माण्हू जी हारी मज़दूर जी बि इहा ख़्वाहिश आहे त मुंहिंजो बच्चो कंहिं सुठे स्कूल में तइलीम वठे। पर सुठे स्कूल जो आउं मक़सदु इहो थो चवां त निसाब हुजे। हिते ख़ानगी स्कूल जेके आहिनि हुन में सिंधी ॿोली खे त नेस्त नाबूद कयो वियो आहे, यानी असां उन ख़ानगी स्कूल में जेके ॿार वञनि था उहे 90% ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाइनि था, 10% बि सिंधी ॿोली कोन ॻाल्हाइनि था, जेको अलमियो आहे आईंदे जो। जेकॾहिं इहा रफ़्तार रही त आईंदह सिंधी ॿोली खे तमामु वॾो नुक़सानु पहुचंदो। पर एॾे कंहिंजो बि तवजह कोन्हे को। अंग्रेज़ी ऐं ॿोलियुनि जो तइलीम पिराइण लाइ मुखालिफ़ न आहियां। अंग्रेज़ी पढ़िजे, अरबी पढ़िजे, उर्दू पढ़िजे, पढ़णु खपे, पर आलमी क़वानीन तहत बि इहो तय थियल आहे त जेको ॿार पंहिंजी मादरी ज़ुबान में तइलीम वठे उपत वठी सघे थो, उहा ॿी ॿोलीअ में न वठी सघंदो। तव्हां उस्ताद सां गॾु हिकु लेखक बि रहिया आहियो, त हिकु लेखक जी हैसियत में तव्हां असांखे ॿुधाईंदो त सिंधी अदब जी मौजूदा सूरताल या सिंधी अदब जूं जेके माज़ीअ में तहरीकूं हलियूं उन ते रोशनी। अदब ऐं अदीब ॿई वॾियूं शयूं आहिनि। अदीब जो मक़सदु इहो आहे त मज़लूम पीड़ियल तबक़नि ते जी जेका गुज़रे थी हुनजी रहाइश उथण वेहण या मतिलबु समाज में जेकी हुनजी पीड़ाऊं आहिनि उन्हनि खे कढी ॿाहिरि पेश करणु ही अदीब जो इहो आहे। ऐं वॾे में वॾी जेका अक्सरत आहे हारी मज़दूर जी आहे हिते असां वटि, पर चंद वॾा वॾा शाइर जेके थी गुज़रिया आहिनि ऐं उनजो मिले पियो जेको उन्हनि हारी पीढ़ियलनि जी तारीख़ पेश करे थो त उनजी वाखाण थिए थी। शेख यादा सर्वेश सेजावलिया लाड़ में केतिरा शाइर आहिनि, तव्हां ॾिसो त हुननि जी शेर ऐं हुननि जी कलाम किथे बि वेंदव त फरमाइश थींदी अदा इहो फलाणे जो कलाम ॿुधाए। हीअ चाहिनि छो त उहे माण्हुनि जे पीड़ाउनि ऐं तकलीफ़ुनि जो बयानु कनि था, ऐं माण्हुनि जे पीड़ाउनि ऐं तकलीफ़ुनि खां जेको बि अदीब हटे थो उहो आउं अदब नथो सम्झां। तव्हां सुजाॻी पब्लिकेशन नाले हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो हो,
ऐं सुजाॻी किताब घर नाले को इदारो क़ाइमु कयो हो। तव्हां सुजाॻी पब्लिकेशन पारां यकीनन बहितर किताब आंदा हूंदा ऐं इन सॼे जो जेको प्रोसेस आहे मार्केटिंग आहे सर्कुलेशन आहे इन सॼे में तव्हांखे कहिड़ियूं ॾुखियाइयूं दरपेश आयूं ऐं इन सॼे सफ़र खे तव्हां कीअं था ॾिसो? सुजाॻी पब्लिकेशन जो वजूद मां चवण बि हिकिड़ो ईअं सम्झो त मौजूदो हो। मूंखे अदब खां आउं एतिरो वाक़ुफ़ु कोन हुउसि, न मुंहिंजे ज़हन में हो त आउं को किताब छपाईंदुसि, पर मुंहिंजो बहितरीन दोस्त, बहितरीन अदब दोस्त सैयद अकबर शाह भठोरे जो, उन सां मुंहिंजी दोस्ती हुई। हू विसाल करे वियो ऐं हू अदब में आउं चवां थो त तमामु वॾी कैटेगरी जो हो, पर रुकावट हुनजी गुरबत हुई। हू पंहिंजो अदब छपाए न सघियो, किताब को कढी न सघियो गुरबत जे करे। मुंहिंजो केतिरे हंधनि ते बहस थियो आहे त ही सैयद अकबर तमामु सिंध जे वॾनि शाइरनि वॾनि अदीबनि खां बि वॾो हो। हुनजी तकरीर ऐं हुनजा लफ़्ज़ ही कुदरती हिकिड़ी ॾात हुई, जंहिंमें हुनखे किथे बि तकरीर कंदो हो त छांइजी वेंदो हो उन पिंडाल में, ऐं माण्हू वरी वरी हुनखे ॿुधंदा। जे शाइरी हुनजी ॾिसो त शाइरी बि हुनजी लाजवाब शाइरी हुई, पर वधी न सघी, मशहूर न थी सघी, जंहिंजो सबबु गुरबत, मिसकीनी। हुन पंहिंजी सॼी सर्वस में जाइ न ठाहे सघियो, मन जे झूपड़ीअ में रहंदो हो हुनजी, पर तमामु वॾो अज़ीम शाइर हो। हू जॾहिं वफ़ात करे वियो, आउं उते वियुसि, हुनजा वञी मूं काज़ ऐं रिकॉर्ड ऐं इहे ॾिठा, शाइरी नसर। मूंखे ख़बर हुई त हीउ वॾो अमल माण्हू का। मूंखे इहो ख़्यालु आयो त आउं किताब हिन जो ज़रूरु छपायां, दोस्त आहे ज़रूरु छपायां। मूंखे को तजुर्बो कोन हो कीअं किताब छपाइबो, कीअं थींदो, कहिड़नि मरहलनि मां गुज़रंदो, मूंखे का ॼाण कान हुई, पर इहो मुंहिंजो अज़म हो त आउं ज़रूरु छपाईंदुसि। किन दोस्तनि सां मूं ॻाल्हि कई। सैयद अकबर जो हिकिड़ो तमामु बहितरीन दोस्त ऐं माली लिहाज़ खां तमामु मोतबर हो। उहो जॾहिं फातह ते आयो त उन खे माण्हुनि ॿुधायो तालबाणी किताब थो छपाए अकबर शाह जो। हू मूंसां मिलियो, मूंखे चयईं त यार ही तमामु भलो कमु ऐं कर, आउं तोखां पंहिंजो मदद कंदुसि। मुंहिंजो ठीकु आहे। मां किताब जो कमु शुरू कयो। किताब जो कमु शुरू कयो, उथंदे ई मूंखे कंप्यूटर वारो अहिड़ो लॻी वियो जंहिंमें बसि 100-150 सुफ़ा कंपोज़ करे ऐं मुंहिंजा पैसा खाई वियो। जहिड़ो करे पैसा खाई वियो, कमु बंदि थी वियो। वरी मां शुरू कयो। उन में मूंखे लेट थी तमामु। उन में ख़ानमंद जरवार हिन सां अलॻि सलॻ हुई, उन मूंसां ॾाढी मदद कई, छाकाणि हू इन मां वाक़ुफ़ु हो, उहो प्रूफ ॾिसणु, किताब जी बाइंडिंग हेॾां कराचीअ ताईं बि ख़ानमंद जरवार मूंसां हिन किताब जी मदद कई। मां किताब जॾहिं पिनी सिनी इन सॼी मरहलनि मां किताब जॾहिं कढियो ऐं उन माण्हूअ खे दोस्त खे चयोमांसि तूं कापियूं घणियूं वठंदे? मूंखे चई यार मुंहिंजी हालत हींअर कमज़ोर आहे, तर्स पोइ ॿुधाईं थो। मूंखां किताब बि ख़रीद करण लाइ तयारु कोन हो, पर मां उन किताब जी महिनत करे ऐं सॼी सिंध में भॼ डोड़ करे सभु कापियूं ख़बर रहियूं। मूंखे एतिरो थी वियो जो मूं अकबर शाह जो वरी ॿियो किताब बि छपायो। पोइ ई मुंहिंजी छपाइण ॾांहुं थोरी दिलचस्पी थींदी वई त न ही
जेके ग़रीब जेके कढी नथा सघनि इहो मवाद वेंदो हलियो। मां तव्हांखे ॿुधायां त रसूल बख्श दर्स केॾो नामियारो अदीब आहे ऐं हुन सां कचहरी करणु वियुसि। मुंहिंजो किताब को छपायो अथई चई न यार केरु किताब छपाए ॾियो पैसा किथां मास्तर माण्हू हाणे मुंहिंजो ॾे मवाद। मां हुनजो मवाद पहिरियों किताब रसूल बख्श दर्स जो मूं छपायो। हुन में कुझु पैसा हुन ॾिना वीचारे किताबनि हलाइण में पोइ हुन मदद कई। उहो किताब मूं छपायो रसूल बख्श दर्स जो सिंध हीरन खान कालम जेके हुन जा लिखियल आहे उन्हनि जो किताब। पोइ ईअं जेको सो मूं हिन जा साईं अतामत भंबरे जा बि ॿ किताब छपाया। अहिड़ीअ तरह जेके मां अब्दुल रशीद लिघारी हिकिड़ो वॾो तइलीमी माहिर मूंखे था चओ आउं माहिर न आहियां, हू तमामु वॾो माहिर लिघारी ख़ानदान तमामु लिखिया पढ़िया आहिनि। चांगड़ जे भरिसां वेठा आहिनि। मूं उनजो आत्मकथा जो किताब छपायो। ॿियो मोहम्मद हाशिम ख़ासकेली प्यासी जे तख़ल सां उहो वॾो शाइर हो, उस्ताद हो, गुज़ारे वियो, मुंहिंजो दोस्त हो। मूं उन्हनि जो किताब छपाया। उन में कुझु हू बि मदद कंदा हुआ घणी, कुझु आउं बि करे। अहिड़ीअ तरह मूं 24 किताब हिन मां सुजागी पब्लिकेशन तरफ़ां छपाया। ऐं अञा बि मूं वटि 2-3 किताब कंपोज़िंग थियल आहिनि जेके आउं चाहियां थो। छो जो हिन में मूंखे इहो कोन्हे को त आउं जेको ख़र्चु कंदुसि उहो मूंखे उपरासो थींदो। पेंशन मां जेके 2-3 ॾोकड़ मिलनि था चवां ॿियो न त सिंधी ॿोलीअ जो इहो बि थोरो ख़िदमत में हिसो हुजे त वधीक त रब खे ख़बर। तव्हां सिंध जा मुख़्तलिफ़ दौर ॾिठा आहिनि, वञी उन बि या वरी ॿोली जो जेके फ़साद थिया, ॿोली जी जेका तारीख़ूं हलियूं हुयूं, तरक़ी पसंदि तारीख़ूं हलियूं हुयूं, ऐं तव्हांजे दौर में सिंध में सियासी समाजी थोरे अदबी हवाले सां इलाही वॾा नाला बि साम्हूं आया आहिनि। इन सॼी सूरताल खे उन्हनि सभिनी दौरनि खे उन्हनि सभिनी दौरनि जा तव्हां हिकिड़ा अखियुनि ॾिठा गवाह आहियो। उन्हनि मां गुज़रण खां पोइ सिंध जे मौजूदा जेको नौजवान टही आहे उहा अदबी हवाले सां हुजे या सियासी समाजी हवाले सां हुनजी एक्टिविटी हुजे, त तव्हां सिंध जे नई टही मां ख़ासि करे मौजूदा टही मां तव्हांखे माना मुस्तक़बिल जूं कहिड़ियूं उमेदूं था रखो? ॻाल्हि इहा आहे त सिंध वसी इलाइक़ो आहे, ख़राबियूं बि आहिनि, सुठाइयूं बि आहिनि। नौजवान घणे भाङे चङनि कमनि करण लाइ तयारु न आहिनि, छाकाणि हू अहिड़े मुआशिरे में अहिड़े समाज में रहनि था जिते बुराइनि जी तरबियत थिए थी। कचहरियूं जेके अॻे वॾड़नि जूं थींदियूं जिते नौजवान वेही ॿुधंदा हुआ, मुंहिंजे अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे। ॿहिराड़ी में वेंदा हुआसीं त ॿहिराड़ीअ में मर्द त ईंदा हुआ ओड़ा पका कचहरीअ ते, पर नौजवान बि सभु ईंदा हुआ। उहे अची वेही रहंदा हुआ, वॾड़ा वेही कचहरी कंदा हुआ, ॿुधंदा हुआ। ही तासात समाज में तब्दील थींदा। अॼु उहे कचहरियूं कोन्हनि। अॼु पीउ खे एतिरो टाइम कोन्हे जो पुट ते नज़र रखे त मुंहिंजो पुटु स्कूल वञे थो नथो वञे या ॿाहिरि समाज में छा थो करे, ही टाइम कोन्हे। इन टाइम न हुजण जा सबब बि आहिनि, पर इन ग़िफ़लत जे करे केतिरा नौजवान आहिनि जेके ग़लति कारनि में फासी वियल आहिनि। ऐं चवंदो आहियां दोस्तनि खे कचहरीअ में त नौजवान मुंहिंजे पाड़े जो न हुजे, घिटीअ जो न हुजे, पर नौजवान किथां जो बि हुजे, कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ जो हुजे, हुनखे संगत रखो ऐं हुनखे तरबियत ॾियो, चङाइनि वारा पासा रखियो। छो जो इहो हिकिड़ो नौजवान जेकॾहिं सिधो थींदो त 10 ॿिया नौजवान हुनजी संगत वारा
सिधा थी वेंदा। उहा नौजवाननि जी तरबियत वॾड़नि जी बेतवजही जे करे न हुअण जे करे घणी अक्सरियत एॾई भला कंहिं क़ौम खे ख़तमु करिणो आहे त तव्हां उनखे बुराइनि में उनजे नौजवान खे वठी छॾियो। तइलीम न हुजे। हाणे तव्हांखे ॿुधी तजब थींदो तइलीमी अदारनि में नशा था हलनि। न असां सिगरेट पीअंदो हुउसि पर मां मुंहिंजो जेसी पी ज़िंदा हो मूंखे ज़रूरत न तव्हां पी ॾियारो या घर में अचे उहो जीअं मस्जिद में वेंदो आहे न त बीवियूं माचीस ॿाहिरि कढी वेंदो आहे ऐं घर में ईंदो हुउसि त बीवियूं या माचीस सिगरेटूं ॿाहिरि कढी कंहिं जाइ ते रखंदो हुउसि ऐं घर में न खणींदो हुउसि। हाणे उहे शयूं न आहिनि, उन्हनि जी ज़रूरत आहे। ऐं ईअं कोन्हे के नौजवान तमामु सुठा आहिनि, हुननि जा ख़्यालात सुठा आहिनि ऐं हू क़ौमी ख़िदमत क़ौमी कमनि में हुननि जो वॾो हिसो आहे। इहे आहिनि बहसूरत मां इन ते चवंदुसि त इहा बि असां वॾनि जी कमज़ोरी आहे जेका दुरुस्त करणु खपे त माहौल वधीक सुठो थींदो। साईं तमामु ज़बरदस्त। पाण हाणे वधूं था प्रोग्राम जी पुॼाणी तरफ़। त मुंहिंजो आख़िरी सुवालु इहो आहे त माज़ीअ जी भेट में सिंध जे अख़लाक़ी क़दरनि खे तव्हां कीअं था ॾिसो? मां पहिरीं अर्ज़ु कयो त अख़लाक कुदरती शइ न आहे। ही शयूं वॾनि खां वट तौर नंढनि ते तब्दील थियनि थियूं, शिफ्ट थियनि थियूं। असांजो तवजह न हुजण जे करे ही कमज़ोरियूं आहिनि। पर मां नाउमीद न आहियां। मूंखे नौजवाननि ते पूरो भरोसो आहे ऐं कुझु जेके समाज जा सुठा माण्हू आहिनि जिन जूं ख़्वाहिशूं चङियूं नेक आहिनि उन्हनि ते मूंखे भरोसो आहे। मूंखे यकीन आहे त ही असांजे जेके ऐब या उणायूं आहिनि इहे निकिरी वेंदियूं ऐं नेठि अहिड़ो वाह वरंदो जो ही सिंध गुल ऐं गुलज़ार बणिबी। वाह ज़बरदस्त। साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी ऐं तव्हां सां कचहरी करे तमामु घणो कुझु असांखे बि सिखण लाइ मिलियो ऐं मूंखे यकीन आहे त असांजा जेके बि ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे बि घणो कुझु सिखण जे लाइ मिलंदो। साईं सां तालिबानी साहिब सां केतिरनि ई घणनि मौज़ूअनि ते जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि पाण घण पासा ई शख़्सियत जो मालिक आहे तंहिं करे जेको सो साईं जो मौज़ू बि इलाही जेको सो वसी आहिनि पर वक़्त जी कोताही कमी जे करे असां इन प्रोग्राम खे पुॼाणी ते पहुचायूं था ऐं इनशाला पाण वरी सिंध जे कंहिं अहिड़े ई उमिरि हीरे सां गॾु अवां जे अॻियां पेश थींदासीं। अॼोके असांजे हिन प्रोग्राम में मूंसां गॾु जेके मुंहिंजी हिन टीम जो हिसो आहिनि मुंहिंजा दोस्त साईं मुख़्तियार अली शाह ऐं इरफान अली मेमन उन्हनि जो बि थोराइतो आहियां ऐं हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिस सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत साथ सलामत।